दोस्तों अॼु जी अपडेट में एक ज़बरदस्त जो है ॻाल्हि करणी है तव्हां सां। अॼु जी अपडेट में काफ़ी दोस्तन के मुझे ये अपडेट वणंदी। जी हाँ दोस्तों, काफ़ी दोस्त कमेंट भी असां पढ़दा आहियूं। आज़म मैगल ऐं लाला रफ़ीक जा लाइ काफ़ी प्रस्तार घणा आहिनि, कमेंट घणा हूंदा आहिनि ऐं तव्हां ज़रूरु ज़हन में सोचो हूंदो त बाबा खजू साहब हेॾो वॾो डायरेक्टर आहे, उहो लाला रफ़ीक खे मौक़ो छो नथो ॾे कंहिं बि पंहिंजे ड्रामे में। जंहिं ज़हर ज़िंदगी हलियो, दुलाब हलियो ऐं खोड़ सारा ॿिया ड्रामा हलिया ऐं आज़म मैगल खे बि लगातार हू मौक़ो ॾेई रहियो आहे ॿियनि अदाकारनि खे बि। लेकिन लाला रफ़ीक ज़हूर उर्फ़ मूसा ज़बरदस्त जंहिं किरदारु निभायो तकरार ड्रामे में, उन खे आख़िर खजू साहब मौक़ो छो न ॾींदो आहे पंहिंजे ड्रामे में। हाणे जेको ड्रामो पंहिंजा वेरी अचण वारो आहे, तव्हांजी छा ख़्वाहिश आहे त छा इन में लाला रफ़ीक ज़हूर साहब हुजे? छो त हू हिकु बहितरीनु ज़बरदस्त एक्टर आहे दोस्तों। अगरि उहो पंहिंजा वेरी में आज़म मैगल सां गॾु उन अगरि किरदारु कयो त हीउ ड्रामो दोस्तों नंबर 1 थी वेंदो ऐं हक़ीक़त पुछो ड्रामो मज़ो बि कंदो। छो त लाला रफ़ीक ज़हूर साहब हिकु बहितरीनु यानी इंसानु आहे ऐं किरदारु ऐं करेक्टर खे बाख़ूबी ॼाणे थो ऐं सुठे नमूने सां उन खे निभाईंदो बि आहे। ऐं तव्हां कमेंट सेक्शन में पंहिंजी क़ीमती राय खां असांखे लाज़मी आगाह करे सघो था त तव्हांजी छा राय आहे ऐं इहा जेका असां अॼु अपडेट शेयर कईसीं छा ईअं थियणु घुरिजे। मां चवां दोस्तों ईअं थियणु घुरिजे। आज़म मैगल, लाला रफ़ीक ज़हूर साहब, इरफ़ान शेख, असद कुरैशी, अब्बास गुल, मतिलबु इहे 4-5 जेका मेन एक्टर आहिनि, ॿिया बि आहिनि मेन, इन्हनि जो हिकु ई ड्रामो पंहिंजा वेरी में करेक्टर अगरि गॾु हुजे त पोइ दोस्तों वाह वाह ड्रामो थी वेंदो ऐं हाई लेवल जो ड्रामो थींदो। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।